जामशोरो पाक चाइना इंटरनेशनल स्कूल एंड कॉलेज सिस्टम इंतज़ामिया बरसात मुतासरनि जी वार लाइ 2 ॾींहंनि वारी इमदादी कैंप लगाइण ऐं स्कूल जे 49% शेयर्स खे खनगाइण जो ऐलान कयो आहे। स्कूल जे डायरेक्टर मीरज़ादी ऐं प्रिंसिपल आयशा मोहम्मद जारी कयल बयान में चयो आहे त सिंध में मुसलसल बरसात तबाही मचाई छॾी आहे। बरसात मुतासरनि जी वार लाइ सुभाणे जुमे ॾींहुं स्कूल भरिसां सोसाइटी में 2 ॾींहंनि जी इमदादी कैंप लगाई वेंदी, जंहिं लाइ सरहदी वारा अॻिते अची पंहिंजे हिसे उन में शामिल कनि। हिननि चयो त बरसात मुतासरनि जी मदद लाइ असां स्कूल जे 49% शेयर्स खे खनगाइण जो पिणु फ़ैसिलो कयो आहे, जॾहिं त जामशोरो वासियुनि खे बि घुरिजे त बरसात मुतासरनि लाइ नवां जोड़ा पहिरियल कपिड़ा, चपलियूं, दवाऊं, बिस्तरा, भाॼियूं, खेमा, थेलियूं, राशन ऐं रोक रक़म कैंप में जमा कराए अवामी ख़िदमत में पंहिंजो हिसो ॻंढींदनि। हिननि चयो त इमदादी रक़म पाक चाइना इंटरनेशनल स्कूल एंड कॉलेज सिस्टम जे फैसल बैंक वारे अकाउंट में जमा कराए सघिजे थी, जॾहिं त उन सिलसिले में वधीक हिननि नंबरनि ते राब्तो कंदा 0333263999 03153742237।